अस्सलाम वालेकुम। अमा ॾिसो पिया फास्ट न्यूज़ मां आहियां साजिद कोराई। ख़बर शामिल कंदासीं ॾेर की खड़ा वासी वापारी अकरम मेमून जी कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ ॾेर की फंक्शनल लीग लेबर विंग पारां एहतजाजी रैली कढी वई। अॻवाननि रैली खे ख़िताब कंदे चयो त पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल लीग सिंध जे नायब सदर सैद इस्माइल शाह राशिदी खड़ा वासी वापारी अकरम मेमून जी कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ भरपूर आवाज़ उथारियो, जंहिं बाद कुझु शिरपसंद माण्हू फेक आइडनि तां सैद इस्माइल शाह राशिदी जी किरदार कशी कई। असीं साइबर क्राइम वारनि खां मुतालबो कयूं त फेक आईडी हलाईंदड़ ख़िलाफ़ कार्रवाई करे गिरफ़्तार कयो वञे। वधीक अॻवाननि लेबर विंग ज़िले घोटकी सदर मियां ख़ालिद हुसैन, फर्ज़ंद मियां हुसैन महमूद, बदरुद्दीन पयार, एजाज समें जो रैली खे ख़िताब कंदे चयो त ही मामूली रैली आहे। अगरि अकरम मेमून जा कातिल गिरफ़्तार न थिया ऐं फेक आइडनि वारनि ख़िलाफ़ कार्रवाई न कई वई त पूरी सिंध में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।